असांखे ख़बर आहे त जेके होल नंबर्स हूंदा आहिनि ऐं इंटीजर्स हूंदा आहिनि उन्हनि में a प्लस बी बराबरि हूंदो आहे b प्लस a जे। ऐं इन ख़ासियत खे असां चवंदा आहियूं कम्यूटेटिव प्रॉपर्टी यानी मटा सटा वारी ख़ासियत। ऐं अगरि असां हिन नंबरनि खे अॻिते पोइते कयूं यानी a खे b जी जॻह ते कयूं या b खे a जी जॻह ते कयूं त पोइ बि इहे पाण में बराबरि ई थींदा। हाणे हिकिड़ो मिसाल था खणूं त असां मिसाल था खणूं त 1 प्लस 5 बराबरि आहे 5 प्लस 1 जे। ऐं अगरि असां ॿिन्हिनि खे जोड़ कंदासीं त असांखे 6 जो जवाबु मिलंदो। मतिलबु तरतीब मटाइण सां जवाब ते को बि फ़र्क़ु न ईंदो। अगरि असां को नेगेटिव नंबर खणूं यानी -8 खे 3 सां जोड़ कयूं ऐं 3 खे वरी -8 सां जोड़ कयूं त इहे पोइ बि बराबरि थींदा -5 जे ऐं इहे ॿई पाण में बराबरि हूंदा। यानी जेका एडिशन आहे जेका जोड़ आहे उहा कम्यूटेटिव आहे होल नंबर्स ऐं इंटीजर्स जे लाइ। पर छा इहा कम्यूटेटिव आहे रेशनल नंबर्स यानी नातिक अददनि जे लाइ? हाणे अचो त ॾिसूं था त छा एडिशन जेका आहे उहा नातिक अददनि जे लाइ कम्यूटेटिव आहे या न। ऐं इन खे ॾिसण जे लाइ ऐं साबित करण जे लाइ असां कोई बि मिसाल जा 2 अंग खणूं था। असां हिकिड़ो खणूं था -3 डिवाइडेड बाय 4 प्लस था कयूं हुनखे 1/2 सां ऐं सॼे पासे उहो साॻियो ई अदद तरतीब फिराए करे रखूं था। हाणे अचो त खॿे पासे वारनि खे हल था कयूं त असां पहिरियों हिन जो एलसीएम कढंदासीं ऐं हिन जो एलसीएम 2 ऐं 4 जो 4 निकिरंदो। छो त 2 2 सां मल्टीप्लाई थी करे 4 थींदो ऐं साॻी जॻह ते 1 बि 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो। त असां वटि -3 मल्टीप्लाई थींदो 1 सां ऐं 1 मल्टीप्लाई थींदो 2 सां। त -3 प्लस 2 थी वेंदो ऐं डिवाइड बाय 4 ऐं -3 में +2 कंदासीं त -1/4 निकिरंदो। हाणे राइट साइड वारो हल था कयूं त वरी असां वटि एलसीएम 4 निकिरंदो ऐं 1 × 2 2 थी वेंदो ऐं प्लस -3 × 1 -3 थी वेंदो। त +2 ऐं उन सां प्लस कंदासीं -3 त -1/4 बचंदो असां वटि। हाणे असां वटि साॻियो ई जवाबु आयो आहे ॿई पासा। मतिलबु जेका एडिशन आहे उहा कम्यूटेटिव आहे नातिक अददनि जे लाइ यानी रेशनल नंबर्स जे लाइ। ऐं असां चई सघूं था त हीउ त सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल हुयो। त छा हिकिड़ो मिसाल हिन शइ खे साबित करे थो त छा का एडिशन कम्यूटेटिव आहे रेशनल नंबर जे लाइ? पर साइंसदाननि छा कयो आहे उन्हनि हज़ारे लखे क़िस्म जा एग्ज़ाम्पल्स खणी करे 2 रेशनल नंबर्स खे पाण में जोड़ कयो आहे ऐं हमेशह जॾहिं बि 2 रेशनल नंबर्स खे पाण में जोड़ कबो आहे ऐं उनजी तरतीब मटाइबी आहे त पोइ बि जवाबु असां वटि साॻियो ई ईंदो आहे। तंहिं करे इहा आइडेंटिटी या इहा प्रॉपर्टी सही साबित थी आहे ऐं एडिशन कम्यूटेटिव आहे रेशनल नंबर्स जे लाइ। हाणे अचो त ॾिसूं त छा सबट्रैक्शन जेका आहे उहा कम्यूटेटिव आहे रेशनल नंबर्स जे लाइ यानी a - b बराबरि आहे b - a जे। हाणे हिन खे साबित या रद्द करण जे लाइ असां मिसाल जे तौर ते 2 अंग खणूं था 2 रेशनल नंबर्स खणूं था। त असां अंग खणूं था -8/5 ऐं उन माइनस था कयूं 13/10 ऐं राइट हैंड साइड ते असां साॻा ई अंग खणूं था पर उनजी तरतीब मटायूं था। हाणे खॿो पासो सॉल्व था कयूं हिते एलसीएम असां वटि 10 निकिरंदो त मतिलबु 5 टाइम्स 2 थी वेंदो ऐं 8 टाइम्स बि 2 थी वेंदो। त -8 टाइम्स 2 असां वटि -16 ईंदो ऐं -13 टाइम 1 असां वटि -13 ईंदो जेको डिवाइड हूंदो 10 सां। -16 ऐं -13 पाण में जोड़ थी वेंदा जेके बराबरि थींदा -29/10 जे। हाणे राइट हैंड साइड वारे खे हल था कयूं त असां वटि वरी एलसीएम साॻियो ई निकिरंदो जेको हूंदो 10। त 5 असांजो 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो ऐं -8 बि असांजो 2 सां मल्टीप्लाई थी वेंदो। 13 टाइम्स 1 असां वटि थींदो 13 ऐं माइनस इंटू माइनस असां वटि प्लस थी वेंदी ऐं 8 टाइम 2 असां वटि 16 थी वेंदो। त 13 माइनस इंटू माइनस 16 त इहे ॿई प्लस जा थी वेंदा त +29/10 असां वटि जवाबु ईंदो। हाणे त तव्हां गौर कयो त असां वटि जेको जवाबु आयो आहे उहो साॻियो न आयो आहे। हिकिड़े पासे असां वटि प्लस में 29/10 आयो आहे ऐं ॿिए पासे असां वटि माइनस में 29/10 आयो आहे। मतिलबु सबट्रैक्शन कम्यूटेटिव न आहे रेशनल नंबर्स जे लाइ। ऐं इहा शइ सम्झी छॾियो त अगरि असांखे को हिकिड़ो बि मिसाल अहिड़ो मिली थो वञे जेको असांखे ॿुधाए थो त सबट्रैक्शन कम्यूटेटिव न आहे पोइ भले असांखे केतिरा बि मिसाल अहिड़ा मिली वञनि जेके असांखे ॿुधाइनि त सबट्रैक्शन कम्यूटेटिव आहे पर उहो जेको हिकिड़ो मिसाल आहे उहा जेका हिकिड़ी एक्सेप्शन आहे उहो इन ॻाल्हि खे साबित करण जे लाइ इलाही आहे त सबट्रैक्शन कम्यूटेटिव न आहे ऐं उहा इन ॻाल्हि जी तरदीद करे सघे थी त सबट्रैक्शन कम्यूटेटिव न आहे। हाणे अचो त ॾिसूं छा मल्टीप्लिकेशन कम्यूटेटिव आहे नातिक अददनि जे लाइ यानी a × b बराबरि आहे b × a जे। हाणे असां मिसाल था खणूं त 7/2 खे मल्टीप्लाई कयूं था -2/5 सां ऐं राइट हैंड साइड ते असां साॻा ई अंग खणूं था पर उनजी तरतीब मटायूं था। त लेफ्ट हैंड साइड ते असां वटि 7 मल्टीप्लाई आहे -2 सां ऐं 2 मल्टीप्लाइड आहे 5 सां। त 7 टाइम 2 इज़ -14 ऐं 5 × 2 10 थी वेंदो त बराबरि थींदो -7/5 जे। हाणे राइट हैंड साइड खे सॉल्व था कयूं त -2 मल्टीप्लाइड आहे 7 सां ऐं 2 मल्टीप्लाइड आहे 5 सां जेको बराबरि थींदो -14/10 जे ऐं उहो बराबरि थींदो -7/5 जे। हाणे असां वटि ॿई पासा जवाब साॻा आया आहिनि मतिलबु मल्टीप्लिकेशन कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे रेशनल नंबर्स यानी नातिक अददनि जे लाइ। ऐं असां कहिड़ा बि 2 अंग खणूं ऐं उन्हनि जी तरतीब मटायूं त असांखे हमेशह यानी ऑलवेज़ जेको आहे असांखे जेको जवाबु मिलंदो उहो साॻियो ई मिलंदो छाकाणि त जेका मल्टीप्लिकेशन आहे जेका ज़रब आहे उहा कम्यूटेटिव आहे नातिक अददनि जे लाइ। हाणे ॾिसूं त डिवीजन जेका वंड आहे छा उहा कम्यूटेटिव आहे ऐं a डिवाइडेड b बराबरि आहे b डिवाइडेड बाय a जे। हाणे असां मिसाल था खणूं असां खणूं था -16/9 ऐं उनखे डिवाइड था कयूं 8/3 सां ऐं राइट हैंड साइड ते असां 8/3 खे डिवाइड था कयूं -16/9 सां। त लेफ्ट हैंड साइड खे सॉल्व था कयूं
त असां वटि जेका डिवाइड आहे उनखे मल्टीप्लाई में कन्वर्ट करण जे लाइ असांखे क्रॉस मल्टीप्लाई करणो पवंदो आहे। त -16 असांजो मल्टीप्लाई थी वेंदो 3 सां ऐं 8 मल्टीप्लाई थी वेंदो 9 सां। हिते असां वटि -16 ऐं 8 खे असां वटि 8 जो टेबल लॻे थो, 8 खे हिकु दफ़ो लॻे थो ऐं -16 खे 2 दफ़ा लॻे थो, ऐं 3 ऐं 9 खे 3 जो टेबल लॻे थो, 3 खे हिकु दफ़ो, 9 खे 3 दफ़ा। त असां वटि -2/3 बचंदो ऐं मल्टीप्लाई थींदो उहो 1/1 सां। त मतिलबु असां जवाबु ईंदो -2/3। ऐं राइट हैंड साइड वारे खे सॉल्व कयूं, असांखे ख़बर आहे त असां वटि जॾहिं डिवीजन जी साइन हूंदी आहे त असां वटि क्रॉस मल्टीप्लाई थींदो आहे, यानी 8/3 मल्टीप्लाई थी वेंदो 9/-16 सां। त 3 ऐं 9 खे 3 जो टेबल लॻंदो, 3 खे हिकु दफ़ो, 9 खे 3 दफ़ा, ऐं 8 ऐं 16 खे 8 जो टेबल लॻंदो, 8 खे हिकु दफ़ो ऐं 16 खे 2 दफ़ा। त असां वटि 1/1 मल्टीप्लाई थी वेंदो 3/-2 जे, जेको बराबरि थींदो -3/2 जे। असां वटि जवाबु साॻियो नाहे आयो। इन जो मतिलबु इहो आहे त जेका डिवीजन आहे, जेका वंड आहे, उहा कम्यूटेटिव प्रॉपर्टी न आहे रेशनल नंबर्स यानी नातिक अददनि जे लाइ। हाणे अचो त हिकु दफ़ो रिवाइज़ कयूं इन्हनि सभिनी प्रॉपर्टीज़ खे ऐं वरी ॾिसूं त असां वटि जेका एडिशन हुई, जेका जोड़ हुई, उहा कम्यूटेटिव हुई रेशनल नंबर्स जे लाइ, ऐं सब्ट्रैक्शन असां वटि कम्यूटेटिव न हुई, ऐं मल्टीप्लिकेशन असां वटि कम्यूटेटिव हुई, ऐं डिवीजन असां वटि कम्यूटेटिव न हुई रेशनल नंबर्स जे लाइ।